सिंध हुकूमत ऐं IG सिंध पुलिस विच में इख़्तिलाफ़ खुली तौर साम्हूं अची विया आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध पुलिस बाबति हिकु सेमिनार में सिंध पुलिस जे आला अमलदारनि जी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे तंज़िया अंदाज़ में पुलिस ते तनक़ीद कई। वॾे वज़ीर मानाख़ेज़ अंदाज़ में चयो त मूंखे इहा बि ख़बर नाहे त पुलिस सूबे जे मातहत आहे या वफ़ाक़ जे। इहो मुंझारो ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। Police is a federal subject or a provincial subject. I am not sure myself now. I thought I knew, but I've got so many contradicting views from so many learned people that I'm confused myself. IG सिंध पुलिस के हर रेंज में वञी पुलिस सां मुलाक़ातूं करणु घुरिजनि। I'd like the Inspector General to visit the regions and visit the districts and hold these, talks with your police personnel. हिन इहा ॻाल्हि ख़मीस ॾींहुं हिकु मक़ामी होटल में सिंध पुलिस बाबति रिथ थियल हिकु वर्कशॉप खे ख़िताब कंदे कई। वॾे वज़ीर चयो त अमन अमान जी बहाली ऐं शहरनि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाइण सिंध हुकूमत जी तरजीह आहे। हिन चयो त इहा तरजीह उन वक़्तु हासिल थी सघंदी जॾहिं पुलिस मुख़्तलिफ़ स्टेक होल्डर सां सलाह मशवरे बैदि डिघे ऐं नंढे मुदे वारनि मक़सदनि खे वाज़िब करे उन ते सही रीत अमल कयो वञे ऐं उन खे वीचार लाइ हुकूमत ॾांहुं मोकिलियो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सूबाई हुकूमत जी इहा ज़िम्मेवारी बणिजे थी त इहा अमन अमान खे बहाल करे ऐं शहरनि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाए। हिन चयो त सॼी दुनिया में पुलिसिंग हिकु चैलेंजिंग प्रोफेशन आहे। पुलिस हिकु प्राइमरी एजेंसी आहे जेका पब्लिक सेफ्टीअ खे यकीनी बणाइण ॾोहनि ते ज़ाब्तो आणण जी ज़िम्मेवार थींदी आहे। वॾे वज़ीर चयो त अॼु ख़मीस ॾींहुं सॼे सूबे में सिर्फ़ु हिकु क़त्ल रिपोर्ट थियो आहे जेका हाणोकनि ॾियाड़नि में सभ खां घटि शरह आहे। वॾे वज़ीर IG सिंध पुलिस ते ज़ोर भरियो त हू मुख़्तलिफ़ रेंज में वञी पुलिस अमलदारनि नंढनि ऑफिसरनि तोड़े सिपाहियुनि सां मुलाक़ातूं करे गॾोगॾु कम्यूनिटी पुलिस खे पिणु तरक़ी वठाई वञे। वर्कशॉप खे अॻूणे IG सिंध पुलिस AD ख्वाजा मौजूदा IG ऐं ॿियनि अमलदारनि ख़िताब कयो जॾहिं त वर्कशॉप में सिंध पुलिस जे हाज़िर ऐं रिटायर्ड पुलिस ऑफिसरनि सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि मुख़्तलिफ़ सूबाई खातनि जे सरबराहनि ऐं सिंध काबीना जे मेंबरनि शिरकत कई।